मीरपुर बठोरो में रिपोर्ट कर रहा है लाल बख्श खाड़क। मीरपुर बठोरो में सकाफ़ती ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। प्रेस क्लब सूफ़ी शाह इनायत जी मेज़बानीअ में शानदार रैली, सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि, क़ौम परस्तनि समेत शहरुनि जे वॾे अंग में शिरकत, सकाफ़ती गीतनि ऐं दूलनि ते रक़्स। ख़बर मूजिबि मीरपुर बठोरो में सकाफ़ती ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। उन सिलसिले मीरपुर बठोरो प्रेस क्लब सूफ़ी शाह इनायत जी मेज़बानी हेठि शहर जे तला चौक खां प्रेस क्लब जे सदर ख़ालिद खट्टी, जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ अली सूमरो, सरप्रस्त आला बाबू खैरपुरी, साफ़ी करीमदाद चांडियो, अब्दुल गफूर मेमण, हाजी मूसा खट्टी, कादिर खासकेली, कासिम रंगरेज़, रईस मुश्ताक चांडियो, शाहिद समूह, इंतज़ार खट्टी, नज़ीर लाशारी, अशरफ चांडियो, नज़ीर मेमण, सजाद सूमरो, बशीर मला, अकबर बुकेरो, लतीफ़ मला जी अॻुवाणीअ में हिकु शानदार रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे मेन बस स्टॉप पहुती, जिते सिंधी गीतनि ऐं दूलनि ते सिंधी अजरक, टोपी ऐं पटकनि में मौजूदु नौजवाननि पारां झुमरियूं हणी रक़्स कयो वियो। रैली में सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि, टाउन चेयरमैन गुलाम अली ख्वाजा, वापारी अॻुवाण हाजी हबीबुल्ला मेमण, जीए सिंध क़ौमी पार्टी जे नवाज़ खान ज़हूर, असलम खैरपुरी, पीटीआई अॻुवाण दानिश दीदार पठान, अब्दुल गनी मला, सागिर मजीद समेत शहरुनि वॾे अंग में शिरकत कई।